ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा विकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। हाणे असां बाबा जो महावाक्य था ॿुधूं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि इहो शरीर आहे न जेको, इहो असांजो घर आहे। जीअं इन ईट मिट्टी जो जेको घर ठहियल आहे, हिन में आत्मा पंहिंजे शरीर सां गॾु रहे थी, लेकिन आत्मा जो घर इहो शरीर हूंदो। आत्मा पंहिंजे हिन शरीर रूपी घर में विकृति जे विच में वेठी हूंदी। आत्मा पंहिंजे हिन शरीर रूपी घर में वेही करे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदी। ॾिसो, जे समय कोई आत्मा कुछ सहन न करे सकती है न, तो छा सोचती है। कोई माण्हू अगर कुछ घर में ॾाढो कलेश थे, लड़ाई झगड़ा आयोजन थियनि, तो सोचता है न असां घर छॾे हली वञूं, बसि घर छॾे हली वञूं असां काथे परे। असांखे मतिलबु कंहिंजी जीअण जी इच्छा हूंदी आहे त घर छॾे करे हली वञूं। उहे आत्मा जॾहिं हिन शरीर जे अंदरि वेठी हूंदी आहे न, त आत्मा अगरि कोई ॻाल्हि सहन न करे सघंदी आहे त पहिरियों त वरी बि माण्हू मरण सां जो ड्रिजंदो आहे, उहो घर छॾे हली वेंदो आहे या देश छॾे हली वेंदो। लेकिन जेके मरण सां डपु न हूंदो आहे न, उहो छा सोचती आहे आत्मा कि हिन शरीर खे मां ख़तमु थी करे छॾां त सभु ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी। त माण्हू चवंदा आहिनि आत्म हत्या करे छॾी। आत्मा जी कॾहिं हत्या न थींदी, इहे ग़लति शब्द हूंदो। हमेशा आत्मा पंहिंजे शरीर सां जीव जी हत्या कंदी। जॾहिं आत्मा में शक्तियूं गुण सम्झ न हूंदी आहे न, त आत्मा छा कंदी आहे, तो कॾहिं कॾहिं सोचती आहे मूंखे भॻवान सां मिलणो आहे, त सोचती आहे भई भॻवान सां मिलण मां कीअं मिलां, भॻवान त मथे रहंदो आहे, त मां बि हिन शरीर खे छॾे थी करे मथे वञा थी। पर मथे त कोई वेंदो न आहे, ऐं आत्मा भॻवान सां हिन शरीर द्वारा ई मिली सघंदी आहे। त हमेशा आत्मा पंहिंजे जीव जो घात कंदी, जे घर में उहा रहे थी। जॾहिं उनमें शक्ति न हूंदी अथसि कंहिं ॻाल्हि खे सहन करण जी, त अॼुकल्ह माण्हुनि वटि हिकु सहज उपाय अची वियो कि शरीर खे ख़तमु करे छॾियो त ॻाल्हि ख़तमु। लेकिन इहा सभिनि खां वॾी बेसमझी आहे, छो जे आत्मा में शक्ति न आहे त उहो पंहिंजो शरीर छॾे करे अगरि सोचदी कि भई ॻाल्हि ख़तमु थी वेंदी, पर उहो थींदो न आहे। आत्मा जो भी कर्मनि जो खातो हूंदो आहे, सुठो या बुरो, उहो शरीर ख़तमु करण सां ख़तमु न थींदो। आत्मा खे हुनखे चुपतो ई करिणो पवंदो आहे। भले आत्मा इहो शरीर छॾंदी, अगरि समय खां पहिरियों हुन पंहिंजो शरीर जो त्याग करे छॾी, त हुनखे भटकी करे उहो हिसाब किताब चुपतो करिणो पवंदो। बिना शरीर जे आत्मा खे नज़र त ईंदो आहे न सभु कुझु, त बिना शरीर जे उहो कुझु ॻाल्हाए न सघंदी आहे, कुझु करे न सघंदी आहे, त ॿियो ई हुनखे दुख जी भोगना, इहे सभु इहे भटकण, मतिलबु आत्मा दुख भोगदी न। त बाबा चए थो कि आत्मा तव्हांजो इहो शरीर घर अथव। हिन घर खे ॾिसो, असां रोज़ सुबुह जो पंहिंजे शरीर रूपी घर खे अंदरां ऐं ॿाहिरां साफ़ कंदा आहियूं न। त बाबा चए थो कि हाणे पंहिंजे हिन शरीर रूपी घर खे तव्हां सुठी रीति अगरि हलाइण चाहींदा आहियो, पंहिंजे हिन शरीर रूपी घर में रही करे तव्हां जीवन में सुख शांति चाहींदा आहियो, त मुंहिंजी मत ते हलो। हाणे बाबा असांखे हर ॻाल्हि जी मत थो ॾे,
ॾिसो हिन समय आत्मा खे पंहिंजे शरीर खे हलाइण जी सम्झ न आहे। भई मुंहिंजे शरीर खे छा खाराइणो आहे, छा न खाराइणो आहे, कीअं हलाइणो आहे। बसि आत्मा पंहिंजे देह जे संबंधियुनि में मोहवश बंधल आहे। बसि देह जी संबंधियुनि जे लाइ सभु कुझु करे थी, लेकिन ख़ुदि जे न देह जी न ख़ुदि जी ध्यानु थी रखे। त हिन करे आत्मा जो जीवन हाणे दुख अशांति वारो थी वियो आहे। आत्मा हिन शरीर में रही करे हिन अखियुनि रूपी खिड़कियुनि सां ॾिसंदी आहे दुनिया खे, दैहिक संबंधियुनि खे। आत्मा ई हिन कन सां ॿुधंदी आहे, आत्मा ई हथनि सां कमु थी कराए, आत्मा ई सॼो ॾींहुं हिन टंगनि सां हलाए थी पंहिंजे शरीर खे। आत्मा ई त सभु कुझु करे थी न। त असांखे हाणे मां आत्मा, इहो मुंहिंजो घरु आहे। ॾिसो हिकु आत्मा जीअं ॾिसो घर बि थींदो आहे न, सम्झो केरु माण्हू घर ठाराए थो, घर केसि ताईं हलंदो? आख़िर त घर बि जो पेंट, दीवारियूं आदि जो बि असां फर्नीचर आदि ठाराईंदा आहियूं, थोरे समय खां पोइ सभु कुझु पुराणो थींदो वेंदो आहे, पोइ टुटण लाइक़ु थींदो वेंदो आहे। ऐं असां हुनखे रिपेयर न करायोसीं त पोइ उहो टुटी बि पई सघंदो आहे घर जी दीवारियूं। हिन करे माण्हू खे समय समय ते पंहिंजे घर जी रिपेयरिंग कराइणी पवंदी आहे। ज़्यादा आहे त सभु कुझु तोड़ाए फोड़ाए नयो बि ठाराइणो पवंदो। पोइ आत्मा जो इहो शरीर रूपी घरु आहे। जॾहिं हिकु शरीर रूपी घरु आत्मा जो पुराणो थी वेंदो आहे, हुनजे अंदरि जेकी बि मशीनियूं आहिनि, इहे सभु किडनी वग़ैरह जो बि आहे कमु कंदी आहे, इहे सभु अगरि ख़राबु थींदा वेंदा त आत्मा पोइ नयो शरीर वठंदी आहे न। हिन में थोरी की आत्मा काॾे हली वेंदी न, आत्मा हिकु शरीर छॾे पोइ नयो वठंदी। हिन में कुझु दुख उहो त असांखे दुनिया वारा जेका बि माण्हू इहे चईंदा आहिनि की इहो ई शरीर, हिकु ई मनुष्य शरीर वठंदा आहियूं, अलाए काॾे वेंदासीं, सभु डिॼाइण लाइ थींदो आहे माण्हू छो, ताकी माण्हू हिन पंहिंजे जन्म में सुठा कर्म करे। पर बाबा चए थो आत्मा सत्य खां आत्मा हिकु शरीर रूपी घर छॾे ॿियो शरीर रूपी घर वठी करे पाठ थी वॼाए। त जॾहिं आत्मा में शक्ति घटि थींदी वेंदी आहे न, त आत्मा पंहिंजी मन खे बि ठीकु रीति हलाए न सघे। मतिलबु हुनजो मन बि अलाए छा छा सोचंदो रहंदो। आत्मा पंहिंजे मन खे, पंहिंजी बुद्धि खे, पंहिंजे संस्कारनि खे बि कंट्रोल न करे सघे। चऊं था न असां की असांजो मन भटकंदो आहे, मन में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थी अचनि, मां एतिरो सम्झायां थी, केरु थी सम्झाए? आत्मा थी सम्झाए। ये आत्मा चईंदी आहे मां एॾो मन खे सम्झायां थी पर सम्झे ई नथो मन। तव्हां ॾिसिजे चओ मां पंहिंजे ॿार खे एॾो सम्झायां थी पर सम्झे ई नथो, त तव्हां सोचंदव मां देह आहियां ऐं हिनखे थी सम्झायां, पर इहो त देह जो संबंध मां ऐं बेटे जो थी वियो या बेटी जो थी, लेकिन हुन समय बि आत्मा ई हुन आत्मा खे सम्झाईंदी। ऐं जॾहिं असां ख़ुदि जे लाइ चईंदा आहियूं त आत्मा ई पंहिंजे मन खे सम्झाईंदी। मन खे शांती न खपे, आत्मा खे शांती खपे, आत्मा खे शक्ति खपे कि उहो पंहिंजे मन खे शांत करे सघे। अगरि आत्मा में शक्ति न आहे त उहो पंहिंजे मन खे कीअं शांत करे सघे। आत्मा में अगरि सम्झ न आहे, आत्मा में ज्ञान न आहे, शक्ति न आहे, गुण न आहे, त आत्मा पंहिंजी बुद्धि बि ठीकु रीति हलाए न सघंदी आहे। उनजो संस्कार, कोई माण्हू पंहिंजे संस्कारनि खां बि परेशान आहे न। असां केतिरो था चाहियूं कि मां इहा जिद न करां, रोयां न, चिल्लायां न, मां रोज़ सुबुह जो जल्दी उथां, पंहिंजो कमु ख़ुदि करां, पर मुंहिंजी आदत थी वई आहे हाणे। आदत मतिलबु उहो संस्कार संगत थी वई, कुझु उल्टो सुल्टो खाइण पीअण जी मुंहिंजो अहिड़ो संस्कार आहे, मुंहिंजी अहिड़ी आदत आहे, मां छा करां। मां कोशिशि थी करां लेकिन हिनखे बदिली नथी सघां। केरु थी चए? आत्मा थी चए। आत्मा ई चईंदी आहे मां केतिरो कोशिशि करां कि मां मुख सां ईअं न ॻाल्हायां, पर पंहिंजे ई मुख हलंदो ई रहंदो। कोई कुझु चए हुन अहिड़ा शब्द आपे ई निकिरी वेंदा।
आत्मा जे कंट्रोल में हुनजो मन बुद्धि संस्कार हुनजी कर्मेंद्र हुनजे कंट्रोल में हलनि ई नथियूं। आत्मा चाहे थी कि मां ये सब चीज़ूं न खायां, लेकिन मुख में पानी तो अचे त खाऊं 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 त पोइ शरीर बीमार। त इन करे कंहिंखे शक्ति खपे? आत्मा खे। शरीर खे भले तव्हां केतिरो बि खारायो पीआरो शक्ति ॾियो सुठी सुठी चीजूं, भले तव्हांजो शरीर माण्हू चईंदो की हिननि जो शरीर त बिल्कुलु ठीकु आहे, डॉक्टर चईंदो, लेकिन आत्मा कमज़ोर आहे न, इन करे हुनखे जीवन जीअण में मज़ो नथो अचे, घड़ी घड़ी दुखी अशांत परेशान थी वेंदो आहे। इन करे परमात्मा हाणे असांखे चए थो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि कंदो त तव्हांजी आत्मा में शक्ति भरिजंदी। जॾहिं असांजी आत्मा में शक्ति भरिजंदी आहे न त आत्मा पंहिंजे मन खे बि ठीकु रीति शांत करे सघंदी आहे, आत्मा में शक्ति अची वेंदी आहे। आत्मा चईंदी आहे मन तूं ईअं न सोच, मूंखे तो अहिड़ा शब्द न चईनि। हाणे इहे जेको संस्कार ॾियल आहे, हाणे अॼु खां इहे कमु न कंदव मतिलबु न कंदव, त इन रीति आत्मा खे शक्ति अची वेंदी आहे कि उहो पंहिंजी सूक्ष्म कर्मेंद्री मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियुनि खे पंहिंजे कंट्रोल में हलाए सघे। जेको माण्हू पंहिंजे मन खे सुठी रीति हलाए सघंदो न, हुन उहो ॿियनि खे बि सुठी रीति हलाए सघंदो। अॼु माण्हू चवनि था न असांजे ॿार नथा ॿुधनि, संबंधी नथा ॿुधनि, दुनिया वारा चवंदा इहो नथो ॿुधे इहो नथो ॿुधे। तो जे कोई भी आत्मा में शक्ति आहे ई न, वो पंहिंजी मन बुद्धि संस्कार पंहिंजी कर्मेंद्रियनि खे ठीकु रीति नथी हलाए सघे त दुनिया वारनि खे छा हलाईंदी। तॾहिं त ॾिसो एॾी सारी माण्हू हिते बॉर्डर ते बीठा आहिनि, पाणी जी जॻह ते बि असांजे हिते माण्हू न अचनि पुछी करे। सतयुग में ईअं न हुयो। सतयुग में कोई पुलिस आदि या ये सेना वारी सेना आदि ये जेका बि हॉस्पिटल आहिनि, कोर्ट आहिनि, जेल आहिनि, कुझु बि न हुयो। सभी आत्मायूं ख़ुदि खे एतिरो कंट्रोल करे जीवन जींदियूं हुयूं त उन्हनि खे ॿियो कोई खपे ई न कि माण्हू उन्हनि खे कंट्रोल करे। माण्हू उन्हनि जा अची करे लड़ाई झगड़ा ख़तमु करे, छो जो हुते आत्मा कॾहिं कंहिंसां लड़दी ई न हुई। हुते आत्मा कॾहिं कुझु पंहिंजे शरीर खे अहिड़ो उल्टो सुठो खाराईंदी ई न हुई। आत्मा में शक्ति हुई कि न इहो ई खाइणो आहे, इहो ई करिणो आहे, त कोई बीमारी बि न हुई। आत्मा में एतिरी शक्ति हुई सतयुग में कि प्रकृति जो आयोजन, कॾहिं बारिश, कॾहिं गर्मी, कॾहिं सर्दी, कॾहिं छा छा मौसम थो अचे न, ये प्रकृति भी आत्मा जी शक्ति सां ऑर्डर में हलंदी हुई। बाबा चए थो कि हाणे उहो आत्मा में शक्ति भरण वारो मां निराकार परमात्मा हाणे हिन सृष्टि ते अची करे तव्हां ॿारनि खे इहे ई मुख्य बाबा अची करे सम्झ ॾे थो कि हाणे तव्हां मूंखे यादि करे, कि हाणे तव्हां मूंखे यादि करे वरी खां पंहिंजी आत्मा में शक्ति भरो, जे शक्ति सां तव्हां आत्मायूं वरी खां पंहिंजो जीवन सुख शांति सां जी सघो। त बाप चए थो कि हर 5000 साल में हिकु बार मूंखे अचिणो ई पवंदो। तव्हांखे मूंखे ईअं ई अची करे ज्ञान ॾियणो आहे, आत्मा में शक्ति भरणी आहे, त मूंखे हर 5000 साल में हिकु बार अची करे पंहिंजो ई कमु करिणो ई पवंदो। भॻवान खे आपे ई मथे वेठो हूंदो, संकल्प ईंदो अथसि कि हाणे मूंखे वञिणो भई हेठि वञी करे आत्माउनि में शक्ति भरणी आहे, आत्माउनि में गुण भरणा आहिनि, आत्माउनि खे सम्झ ॾियणी। त बाबा अची करे ब्रह्मा तन में इहो कमु कंदो आहे। तुंहिंजी देह त खपे न, आत्मा बिना देह जे कुझु ॻाल्हाए ई न सघंदी आहे। त इन करे बाबा चए थो कि हाणे देही अभिमानी ठो, देह अभिमान खे ख़तमु करो। बाबा चए थो ॾिसो आत्मा शरीर में आहे त हुनखे पंहिंजे जीवन में, अॼु जे जीवन में केतिरा दुख सहन करणु पवनि था, छो जो आहे दुख जी दुनिया।
सत्संग में आत्मा पंहिंजे शरीर में वेही करे सुख ॾिठा हुअईं, त उन सुखनि खे आत्मा यादि थी करे। ॾिसो, जीअं आत्मा सुख ॾिठा अथई न, उहो भॻवान खां छा घुरंदी आहे कि असांखे सुख ऐं शांती ॾे। ऐं जीअं आत्मा सुख ॾिठा ई न आहे त उहो चईंदा हे भॻवान असांखे शांती ॾे। जीअं जेका बि सन्यासी या गुरु संत जेका बि आहिनि, ॿिया धर्म वारा, उन्हनि सत्संग जो सुख ॾिठा ई न आहे, त उहो कॾहिं बि तव्हांखे जीवन मुक्ति जे बारे में कुझु ॿुधाए न सघंदा। चईंदा आहिनि इहे सभु कल्पना आहे। वो ताकि ये सिखाईंदा कि दुख में भी सुख जो अनुभव करो, दुख भी यही समझो कि दुख भी भगवान ही ॾिनो। छोजो उन्हनि ये ॾिठो ई न आहे कि भगवान असांखे सतयुग जो सुख ॾिना हुई 5000 साल पहिरियों, जाते दुख जो नाम निशान न हुयो। हिन समय भगवान जेके तव्हां सुख सम्झी वेठा आहियो, भगवान चए थी सुख थोड़ी आहे, ये तो तव्हांजो अल्पकाल जो सुख अथव। हिन सुख में हिन सुख, ये तो सुख सतयुग जे अॻियां त कुझु बि न आहे। सतयुग में त अहिड़ो सुख हूंदो असांखे जंहिंमें जाते दुख जो नाम निशान न हूंदो, मतिलबु असांखे पतो ई न हूंदो कि दुख हूंदो छा आहे। अहिड़ो सुख कंहिं ॾिठो जेका माण्हू आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्मा आहिनि, जेका माण्हू हिन समय शिव बाबा खे, निराकार परमात्मा खे, देवी देवताउनि जी पूजा आदि कंदा आहिनि, उन्हनि खे मञंदा आहिनि, उहे आत्मायूं हुन दुनिया में सुख शांती ॾिसी आयूं आहिनि। आत्मा में जीवन जी भई, अगरि ॾिसो तव्हां बचपन में किथे विया हूंदव, कंहिं ॻाल्हि जी कंहिं जॻह जी तव्हां विया हूंदव, उते तव्हां जो अनुभव कयो हूंदो उहो तव्हांजी आत्मा अनुभव कई, वो कॾहिं बि तव्हां भुलाईंदे बि न भुली सघंदा आहियो। सम्झो तव्हांखे कोई चीज़ गरम लॻी वई, उहो अनुभव थी वियो न, तव्हांखे पतो लॻे न हिन चीज़ खे छुईंदासीं त इहे गरम आहे ॾाढी। त उअं ई आत्मा सतयुग में श्री कृष्ण राधे कृष्ण जी दुनिया में, लक्ष्मी नारायण जी दुनिया में सुख ॾिसी आई आहे। जी हाणे कोई माण्हू चए गांधी जी जॾहिं हुयो तॾहिं हीअं हुयो, हीअं हुयो, जे माण्हू ॾिठो हूंदो या किताबनि में पढ़ियो हूंदो, तुरंत गांधी जी खे यादि करे उहे सभु ॻाल्हियूं यादि ईंदियूं न। त असां जेका बि राधे कृष्ण ऐं लक्ष्मी नारायण जा मंदिर ठाहे रखिया आहिनि या उन्हनि जा जनम ॾींहुं मनाए करे, उन दिवाली लक्ष्मी नारायण, महालक्ष्मी असां अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण, उन्हनि जा ॾींहं जॾहिं असां मल्हाईंदा आहियूं त असांखे केॾी ख़ुशी थींदी आहे। असांखे उन्हनि जी मूर्ति खे ॾिसी उहो सुख शांती ख़ुशी जी अनुभूति थींदी आहे। उन्हनि जे मंदरनि में वञी करे उहो ख़ुशी अनुभूति थिए थी। मतिलबु त कि आत्मा जॾहिं उन्हनि जी दुनिया, जॾहिं उहो हिन दुनिया में हुया त आत्मा हुन समय हिन सृष्टि ते हुई, उन्हनि जी दुनिया में हुई, ऐं उन आत्मा उहो सुख शांती ऐं ख़ुशियुनि जो अनुभव करे सघे थो। ॾिसो, जन्माष्टमी जीअं कृष्ण जो जनम आयो, जन्माष्टमी जो ॾींहुं मल्हायो, 5000 साल पहिरियों कृष्ण जनम वरितो हुयईं, हाणे ताईं हुनजो जनम ॾींहुं मल्हाइनि था माण्हू। हाणे त हुनजी आत्मा अलाए कंहिंजे शरीर में हूंदी त हिते ई, लेकिन अलाए कहिड़े शरीर में हूंदी। लेकिन असां जॾहिं हुन आत्मा कृष्ण जहिड़ो शरीर वठी आई त असां ख़ुशियूं मल्हायूं हिते दुनिया में। त हिन करे अञा ताईं असां हुनजो जनम ॾींहुं मल्हाए करे उहो ख़ुशी जी अनुभूति था करूं। जीअं तव्हांजे ॿार जॾहिं जनम वरितो हुनई त तव्हां अॼु बि हुनजो जनम ॾींहुं मल्हायो त उहो तव्हांखे यादि ईंदो न भई हिन कीअं पैदा थी, केॾी ख़ुशी हुई हुन ॾींहुं, केॾो मज़ो आयो हुयो, त हुनजी यादगार ॾींहं में हुनजो जनम ॾींहुं मल्हाईंदा। त ईअं ई बाबा चए थो आत्मा में ई सभु कुझु हूंदो। त आत्मा जेका सुख ॾिसी आई आहे न, उहे असांजी आत्मा में आहिनि, ऐं उहा ई आत्मा ढूंढे थी कि मूंखे किथे न किथे उहो सुख शांती ख़ुशी मिली वञे। हिन जे लाइ आत्मा कॾहिं कहिड़े मंदर, कॾहिं कहिड़े मंदर, कॾहिं कहिड़े तीर्थ भटके थी। जीअं त
कॾहिं कंहिंजो व्रत थी रखे, कॾहिं कंहिंजा जाप थी जपे, या आत्मा ई सदा कंदी रहंदी आहे सॼो ॾींहुं। तुंहिंजी आत्मा खे वो सुख शांति मिले नथो न, त आत्मा ढूंढे थी। लेकिन अगरि हाणे तव्हां करे ॾिसजो, तव्हां अगरि 5 मिंट बि वियो रोज़, सुबुह सुबुह जो उथी करे या जॾहिं बि फ्री हुजो, हिन समय तव्हांजे मन बुद्धि में कोई ख़्यालु न कयो हाणे ॿारनि खे इहो करिणो आहे, घर जो इहो करिणो आहे, इहो धंधो करिणो आहे, इहो न। बसि शांति सां कि ख़ुदि खे आत्मा सम्झी, मां आत्मा हिन शरीर सां अलॻि निराकार प्रकृति जे विच में वेठी आहियां, ऐं मुंहिंजो बाप परमात्मा, छोकी परमात्मा ई कृष्ण खे बि शक्ति ॾियण वारो परमात्मा ई। त जॾहिं ख़ुदि खे बि आत्मा सम्झी हिन परमात्मा खे यादि कंदासीं, त उहो सुख, उहो शांति, उहो शक्ति जंहिंजे लाइ तव्हां एॾे जन्मनि सां दर दर भटको पिया हुनखे पाइण लाइ, उहो तव्हांखे अनुभूति ज़रूरु थींदी। हिकु बार अगरि तव्हां उहो अनुभव करे छॾियो न, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे, उहो शक्ति, गुण, ज्ञान, सुख, ख़ुशी जो तव्हां अनुभव करे छॾियो, पोइ ॾिसो तव्हांजी आत्मा जो हेॾे होॾे भटकणु बंदि थी वेंदो। अच्छा, तव्हांखे कॾहिं बि मन में न ईंदो कि मां हेॾे वञा, हेॾे वञा, हेॾे वञी ॾिसां मुंहिंजो दुख दूर थिए, हेॾे वञी ॾिसां। इहा आत्मा ई चईंदी आहे। जॾहिं आत्मा खे वो सुख जी अनुभूति थी वेंदी, परमात्मा खे यादि करे वो शक्ति मिलंदी, त आत्मा चईंदी न, आत्मा जे मन में संकल्प ई न ईंदा। अगरि मन में आयो बि त आत्मा चईंदी न, हाणे बाबा परमात्मा खे यादि करो, घर वेठी वो शांति जी अनुभूति थिए थी, हाणे छो हेॾे होॾे हलो। वो आत्मा में शक्ति ईंदी आहे न, पोइ मन खे कंट्रोल कंदी आहे कि न हाणे हेॾे होॾे भटकणो न आहे। त बाबा चए थो कि हिन रीति असां पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि खे कंट्रोल करे सघंदा आहियूं। छा मीठी मीठी सिकिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा उड़ाइण वारा मजबूत ऐं अथक ठहो। बाबा चए थो तव्हां आत्मायूं अनेक आत्माउनि खे उड़ाइण जी मिनत आहे। सम्झो तव्हां घर में आहियो, तव्हां अगरि घर में ॾिसो कोई कहिड़ो बि पार्ट वॼायो, अगरि तव्हां सदा ई ख़ुशि रहंदव न, त तव्हांखे ॾिसी तव्हांजे घर वारा बि ख़ुशि रहंदा। अगरि तव्हां ई कोई न कोई कंहिं ॻाल्हि जी सॼो ॾींहुं चिंता कंदा रहंदव, कंहिं न कंहिं ॻाल्हि सां दुखी परेशान थींदा रहंदव, घर में हिकु माण्हू बि अहिड़ो हूंदो न त उहो घर में सुख शांति जी अनुभूति, ख़ुशी जी अनुभूति न थींदी। जेको त्योहार ईंदो आहे सभु ख़ुशि हुजनि, लेकिन हिकु ॼणो न हूंदो न, त उहो जीअं बदबू थो फैलाए, मन सां पंहिंजे दुख जी बदबू थो फैलाए। ईअं ई तव्हां चओ कि भई तव्हां मस्तु रहो, मुंहिंजो छो था सोचो, मां जेको सोचां थी, लेकिन हिकु ॼणो बि घर में कंहिं न कंहिं ॻाल्हि सां दुखी परेशान या मन में कोई पुराणी ॻाल्हि सोचे थो या कहिड़ी बि ॻाल्हि सोचे थो मन में, त हुनजे मन जी सोच जा वाइब्रेशन जेका हूंदा आहिनि न, किरनी, जीअं अगरबत्ती खे जलाईंदा आहियूं त कीअं हुन मां धीरे 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 हुन मां जो बि निकिरंदो आहे धुओं, कीअं घर में फैलंदो आहे, त ईअं ई असांजे मन जो जेतिरो वीचार, जो बि वीचार हूंदो न, उहो घर में ईअं फैलंदो रहंदो। ऐं अगरि असां ज्यादा सुठी तरह हुनखे सोचंदासीं त उहो ॿियो तेज़ी सां फैलंदो रहंदो, चाहे दुख जी ॻाल्हि, चाहे सुख जी ॻाल्हि या ख़ुशी जी ॻाल्हि। त तव्हां हिकु घर में वेही करे अगरि तव्हां कुझु बि दुख जी या कहिड़ी बि ॻाल्हि सोचो था न, तव्हां पंहिंजे घर जो वायुमंडल ख़राबु था करो। ऐं अगरि तव्हां ख़ुशी जी ॻाल्हि सोचंदव, मतिलबु एतिरो असां परमात्मा खे यादि करे ख़ुशी जी ॻाल्हि सोचूं कि असांजी ख़ुशी जा जेका वाइब्रेशन आहे न, धुओं, हवा, किरनियूं जो चओ, उहो एतिरो जोर सां पूरे घर में फैलिजी वञे कि कोई दुखी बि सुख जो ख़ुशी जो अनुभव करे, सुख जो अनुभव करे।
जे गुरुद्वारे मंदिरनि में तव्हांखे सुठो छो लॻंदो आहे? चईंदा आहिनि असां त उते दुख ई भुलिजी वेंदा आहियूं, छो जो उते एॾा सारा माण्हू ख़ुशी ऐं सुख ऐं शांति सां भॻवान खे यादि कंदा आहिनि, सुठी सुठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। त उहो वायुमंडल एॾो पावरफुल हूंदो आहे कि उते दुखी माण्हू बि पंहिंजे दुख खे भुलिजी वेंदो। त असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजे कि असां घर में सदा सुख जी ॻाल्हियूं सोचूं, ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचूं, ऐं एतिरी पावरफुल, एतिरी परमात्मा खे यादि करे शक्तिशाली रूप में सोचूं कि उन असांजे घर जो वायुमंडल सुख शांति जो, ख़ुशियुनि जो थी वञे, जो कोई बि दुख जी ॻाल्हि सोचे उहो बि न सोचे ई न सघे। त बाबा चए थो इन करे सदा इहे सोचो कि मां आत्मा अनेक आत्माउनि खे, अनेक माण्हुनि खे सदा उमंग उत्साह में लाइण वारी आत्मा आहे, सभिनि खे ख़ुशि करण वारी आत्मा आहे। त असांखे जीवन में कॾहिं बि आलस्य, अलबेलोपन, दुख, अशांति कुझु बि न थींदो। बीमार हुजो न त बि ईअं न सोचो मां बीमार आहियां, न मां ठीकु आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि ठीकु आहे, छो जो सोच सां ॿियो शरीर बीमार थींदो। त सदा सोचो न मां ठीकु आहियां, मुंहिंजो शरीर ठीकु आहे, तंदुरुस्त आहियां, त असांजी सोच बि शरीर खे ठीकु करे सघंदी। छो जो घर में हिकु बि बीमार हूंदा न, सभु उन ई ॻाल्हि खे सोचंदा रहंदा। त जेको बीमार आहे उहो ई न सोचे, उहो ई ख़ुशि रहे, त माण्हू बि भुलिजी वेंदा आहिनि, बीमारी बि भुलिजी वेंदासीं। त हिन सां असां पंहिंजी सोच सां ॿियनि खे सदा ख़ुशी जो अनुभव कराए सघंदासीं। लोगन बाप जे संग जो रंग लॻल हुजे त सभु बुरायूं सहज परिवर्तन थी वेंदी। ॾिसो छो जो चईंदा न संग जो रंग लॻंदो आहे। अगरि असां निराकार परमात्मा खे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे सदा यादि करूं, उन सां गॾु रहूं, उन सां गॾु उथूं, विहूं, खाऊं, पीऊं, त परमात्मा जी शक्ति सां छा थींदो, असांजी आत्मा में जेकी बुरायूं आहिनि न उहो पंहिंजे पाण ई ख़तमु थींदी वेंदियूं। तव्हांखे कुझु करिणो ई न पवंदो, सिर्फ़ु तव्हांखे हुन सां गॾु भई मूंसां गॾु हिकु मथे लाइट, सूर्य जे सुबुह जो ॿाहिरि वञूं, सूर्य निकितल हुजे त ऑटोमेटिकली सूर्य जी किरणूं तव्हांजे मथां ईंदियूं आहिनि। तव्हां थोरी चईंदा सूर्य हाणे मां हेॾे थी वञा त मुंहिंजे मथां हाणे हेॾे रोशनी ॾे, न, तव्हां हलंदा वेंदा सूर्य जी रोशनी अगरि छाया जी जॻह न हूंदी त ऑटोमेटिकली तव्हांजे मथां पईंदी। ईअं असांखे सदा परमात्मा खे पाण सां यादि कि मथे परमात्मा परम धाम मूंखे लाइट ॾे थो, मां आत्मा हुननि जी छित्र छाया में आहियां, उथां थी, वियां थी, खायां थी, पीआं थी, त उन्हनि जी लाइट द्वारा सां आत्माउनि में जेकी बुरायूं आहिनि उहो ख़तमु थींदी वेंदी। चओ शांति, बाबा खे यादि करो,